सखरन दावत इस्लामी जे ज़िले निगरान कामरान अतारी चयो आहे त अल्लाह जो ज़िक्र दिलनि जो सुकून आहे। जंहिं बि ज़िक्र अल्लाह खे पंहिंजी इबादत बणायो आहे उन्हनि पंहिंजी आख़िरत मोचारी कई आहे। दावत इस्लामी जे मदनी मरकज़ फैज़ान मदीना सखरन में अल्लाह जे ज़िक्र जी फ़ज़ील जे मौज़ू ते बयानु करे रहियो हो। हुन जो त अल्लाह साईं असांखे पैदा कयो, पैदा करण जो मक़सदु इबादत हो ऐं इबादतुनि में अल्लाह जो ज़िक्र आला इबादत आहे। उन करे असांखे वधि में वधि पंहिंजे पाक परवरदिगार जी ज़ात जो ज़िक्र करणु घुरिजे। हुन चयो त इहो ई सबबु आहे जो दावत इस्लामी जे हर इज्तिमा जी पुॼाणी ते इज्तिमाही तौर ते अल्लाह पाक जो ज़िक्र करायो वेंदो आहे। कामरान अतारी हुन इहो पिणु चयो त ज़िक्र समेत मुख़्तलिफ़ इबादतूं करणु ऐं सिखण जो बहितरीनु माहौल दावत इस्लामी जो मदनी माहौल आहे, जंहिं जूं तालीमी ऐं तरबियती गाहूं इबादतूं सेखारण में ॾींहुं राति कमु करे रहियूं आहिनि। इज्तिमा में आलमनि ऐं हाफ़िज़नि समेत शहरनि पिणु शिरकत कई। इन मौक़े ते तालका निगरान हाफ़िज़ मुख्तियार अली करमी ऐं टाउन निगरान कारी फ़ुरक़ान अतारी पिणु मौजूदु हुआ, जिन ज़िक्र ऐं दुआ सां इज्तिमा जी पुॼाणी कई। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।